मैनहट्टन अमेरिका में बाउलिंग ग्रीन पार्क में मौजूद एक डांद जो मुजस्मो सालन खां सयाहन के पाण ॾांहुं छिकींदो रहियो आहे। हर ॾींहुं हज़ारे सयाह उन डांद खे ॾिसण ईंदा आहिनि। ही डांद दुनिया जे अंदर मालियात जी अलामत सम्झो वेंदो आहे। हिन डांद जे मुजस्मे खे ठाहींदड़ जो नालो आर्टूरो डी मोडिका आहे, जेको इटली में ॼाओ ऐं बाद में हिन खे अमेरिकी शोहरत ॾिनी वई। आर्टूरो डी मोडिका अवल हिन मुजस्मे खे हिक रोड ते रखी छॾियो हो, पर बाद में उन मुजस्मे जी शोहरत वधण लगी ऐं उनखे गवर्नमेंट पारां हिक मखसूस जाइ ॾिनी वई, जेका मैनहट्टन जी ग्रीन बाउलिंग पार्क वटि आहे। 3220 किलोग्राम वज़नी ही मुजस्मो ट्रामे जो ठहियल आहे। मुजस्मे जी ड्रेग 16 फुट ऐं ऊंचाई 11 फुट आहे। 1987 में जॾहिं अमेरिका जा स्टॉक मार्केट ठप थी विया त आर्टूरो डी मोडिका 3.77 करोड़ ख़र्च करे ही मुजस्मो जोड़ियो हो। मुजस्मा साज़ मूजिब डांद वारो मुजस्मो अमेरिकी माण्हुनि जी ताक़त जी अलामत तौर जोड़ियो वियो हो। ताज़ो ई औरतुनि जे आलमी ॾींहं ते क्रिस्टेन वेस्टबाल पारां जोड़ियल बेखौफ़ छोकिरीअ जे नाले सां हिकु मुजस्मो उन डांद जे साम्हूं बीहारियो वियो आहे। बेखौफ़ छोकिरीअ जे मुजस्मे खे गवर्नमेंट पारां 1 साल ताईं उते रखण जी इजाज़त ॾिनी वई आहे, जंहिंखां पोइ अमेरिकी मीडिया में उन छोकिरीअ जे मुजस्मे ते दिलचस्प बहस थियण लगा आहिनि। बेखौफ़ छोकिरीअ जे मुजस्मे खे जोड़ींदड़ औरत क्रिस्टेन वेस्टबाल जो चवणु आहे उन मुजस्मे जे ज़रिए पैगाम वञे थो औरतूं कमज़ोर न आहिनि, उन्हनि खे हर शोबे में बराबर जो हिसो ॾिनो वञे। जॾहिं त डांद वारे मुजस्मो ठाहींदड़ आर्टूरो डी मोडिका जो चवणु आहे त डांद अमेरिकी माण्हुनि जी ताक़त जी अलामत तौर ठाहियमि। हाणे उन जे साम्हूं बेखौफ़ छोकिरी बीहारे डांद जे असुल पैगाम खे ख़तम कयो वियो आहे। हाणे डांद ताक़त न पर इस्तेहसाल ऐं ज़ुल्म कंदड़ मुजस्मो थी पियो आहे। हिन खां अॻु 2011 में ऑक्यूपाई वॉल स्ट्रीट तहरीक हिन डांद खे अमेरिकी माण्हुनि जी ताक़त न पर सरमाएदारनि जी ताक़त जो निशान कोठियो ऐं हिननि एतिराज लाइ जेको पोस्टर ठहरायो उन में पिणु डांद मथां हिकु डांस कंदड़ औरत जी तस्वीर ॾिनी हुई। न्यूयॉर्क जे मेयर बिल डे ब्लाज़ियो हिक ट्वीट में चयो आहे त बेखौफ़ छोकिरीअ खे पंहिंजी जाइ तां फेबरवरी 2018 ताईं हटाइण जो इरादो नाहे, जॾहिं त डांद जे मालिक जी दावा आहे त उहो गैर कानूनी ऐं संदसि जे कम जे असुल पैगाम खे मिटाइण जी हिक कोशिश आहे।